हिन वक्त मौजूद आहियां मलेशिया जे सिटी कोलालमपुर में, पर अॼु वञा पियो जिद्दा सऊदी अरबिया। पंहिंजो होटल छॾियोसीं ऐं वञणो हो एयरपोर्ट, सो असांखे खणण आई बस। लगेज रखी पंहिंजे दोस्त उमर नवीद सां वञी वेठसि। जीअं ई कोलालमपुर मां ॿाहिरि निकितासीं ऐं सोचण ते मजबूर थी वियुसि त काश लिकी रहां ऐं ना वञा, पर यार वञणो पवंदो। 30 मिंट जे सफ़र खां पोयां पहुतासीं एयरपोर्ट। जहिड़ा मलेशिया जा माण्हू सुहिणा आहिनि, तहिड़ो ई उन्हनि जो एयरपोर्ट सुहिणो आहे। लाइन में बीठासीं, वरितोसीं पंहिंजो टिकट। बस खणी वई असांखे ॿिए टर्मिनल ते, जिते असांजो जहाज़ वेझो बीठल हो। 15 मिंटनि जे वेट खां पोयां असांखे सॾु थियो बोर्डिंग लाइ ऐं वधियासीं पंहिंजे जहाज़ जी तरफ़। जहाज़ ऑलरेडी लेट हो, इन लाइ असांखे बदिरां फौरन सीट बेल्ट ऐं तयारी कयूं उॾण जी। साम्हूं लॻल LCD में कुझु फिल्मूं ॾिठियूंसीं ऐं कुझु गाना ॿुधासीं। जहाज़ जो AC तमामु तेज़ हूंदो आहे, इन लाइ ॾेई विया वियाणो ऐं कंबल। जहाज़ जे वॉशरूम जो बि सफ़ाई सुथराई जो वॾो ख़्यालु कयल हो।